दम होते पानी दम होते कुछ आओ बे अग भरी थिया मता चवे मखान बलोच हिन कमीनी मां की न थियो ओ मुझा करीम रब मिठे मोहम्मद जी सलवात जे सदके ऐं मोहम्मद आले मोहम्मद जे सदके हिन मेतलो घराणे के क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। साईं शेर अली मेतलो साहब के साईं एडवोकेट शफकत अली एडवोकेट शफायत अली साईं के बाबा अल्लाहदार साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। ओ मौला शफकत साईं शफात साईं जे सभिनी भाइरनि खे अमड़िन न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला हिननि ते कुल मुश्किलातूं क़यामत ताईं दूर फरमा हिननि जी रोज़ी रिज़्क़ इज़्ज़त में बरकतूं अता फरमा ओ मौला हे साईं आशिक़े रसूल सहाफ़ी साईं बहादुर सहाफ़ी सचो सहाफ़ी सलीम रज़ा शेख साईं के साईं जे बचड़नि के इमाम हुसैन जो वास्तो थी क़यामत ताईं आबाद फरमा साईं सलीम रज़ा शेख साईं जे शहज़ादे के वॾो ऑफिसर बणा ऐं साईं सां कटे जेको लक्ष्मी साईं मंगणे जो साहब आयो इन खे इन जे बचनि खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं गुलाम शबीर अब्बासी साईं के साईं जे बचड़नि खे पढ़ाई में कामयाबी ॾे ऐं इन्हनि खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा बाबा साबिर हुसैन पढ़ियो साईं जा गुलज़ार फुलपोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा मौला जंहिं शफायत अली साहब के दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार ओ मौला अॼु जंहिं मूंखे बि दुआउनि जे लाइ चयो घोटकी खां साईं गुलज़ादो साईं दुआ जे लाइ चयो गुलज़ादो लुंडस बलोर साईं के गुलज़ादो साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा रब महबूब जी सारी उम्मत खे फ़िरका वारियत खां बचा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा ओ मौला हेॾां जा छोकिरा आमीन चवंदा हेॾे कोई नथो चवई ॾाढे अॼु जेको नंढो शहज़ादो आमीन ॾाढे चयुनि जी अबे अम्मा खे मदीनो ॾेखार बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी